बोज़दार वॾा भरिसां दुबी जे हायर सेकेंडरी स्कूल में क़ाइदेनी सिंध फोरम पारां लाइब्रेरी जो क़यामु आंदो वियो, जंहिंजो इफ़्तिताह डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर ख़ैरपुर फैज़ अली जसकानी कयो। इन मौक़े ते मुक़ररीन जैकब न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त क़ाइदियन सिंध फोरम जे तरफ़ां हिकिड़ी लाइब्रेरी ऐं रिसोर्स सेंटर जो बुनियादु रखियो आहे। क़ाइदियन सिंध फोरम बेसिकली इस्लामाबाद मां क़ाइद यूनिवर्सिटी मां पढ़ी आयल सिंध जे हज़ारे नौजवाननि जो हिकिड़ो फोरम आहे। समाजी तंज़ीम रजिस्टर आहे। असांजो कमु आहे पेबैक करणु। असांजो बुनियादी मक़सदनि मां हिकिड़ो कमु इहो आहे सिंध जी तालीम ऐं पुठिते पियल इलाइक़नि में उन्हनि जी गाइडेंस रहनुमाई करे सघूं ताकी हू अॻिते निकिरी सघनि। सो अॼु हिन सिलसिले में असां क़ाइदियन हिते आया हुआसीं। हितां जे तालीमी इंतिज़ामिया जा बि असां मशकूर आहियूं। उन्हनि असांखे हिते पंहिंजी जॻह ॾिनी, ॻोठाणनि जा मशकूर आहियूं। उन्हनि हे लाइब्रेरी जो बुनियादु रखियो आहे। हिन में असां फर्नीचर ऐं सोलर सिस्टम सां गॾोगॾु शुरूआती तौरु 1500 किताबनि जो अतियो ॾिनो आहे ऐं इंशाअल्लाह ताला अॻिते हिन खे वधाए करे असां डिजिटल लाइब्रेरी ताईं पहुचाईंदासीं। बुनियादी मक़सदु इहो आहे त हिन लाइब्रेरी खे हितां जा नौजवान इस्तेमालु कंदे पंहिंजे महरूमियत खे ख़तमु करण जी कोशिशि कनि। असांजी ख़ुशकिस्मती आहे क़ाइदियन सिंध फोरम जे प्लेटफॉर्म तां हिते ई जेका लाइब्रेरी एस्टेब्लिश थी आहे, रिसोर्स सेंटर आहे, इन में जेकी किताब आहिनि ॿार पढ़ंदा, उन मां फ़ाइदो हासिलु कंदा ऐं हितां जी ही हिकिड़ो सम्झो विरसो असासो आहे। इन असासे खे इस्तेमालु कंदे हितां जा नौजवान रोज़गार सां गॾु हिते जेका हिन जी लर्निंग थींदी, हिन जी सिखिया थींदी, उहे हितां जा शहरी सुठा सिविल शहरी बणिजंदा ऐं पूरे पाकिस्तान जी ख़िदमत कंदा। असां क़ाइदियन यूनिवर्सिटी जा ग्रेजुएट आहियूं। उन्हनि हिकिड़ो इहो असां ख़्वाबु ॾिठो त असां पंहिंजे तालीम पंहिंजे ॻोठनि में आम कयूं। ऐं आम कीअं कयूं? असां गवर्नमेंट सां गॾिजी करे इहो चऊं पिया त बाबा ही असांखे कुझु अहिड़ियूं लाइब्रेरीज़ करायूं, ठाहिरायूं जिते ॿार उन एरिया जा अची करे पढ़नि ऐं मुफ़ीद थियनि, किताबनि मां पंहिंजो कैरियर डेवलप कनि। इन जे लाइ अॻ में असां हिकिड़ी एजुकेशनल कॉन्फ्रेंस बि कराईसीं ऐं उन ख़्वाब खे साम्भिया ॾियण जे लाइ असां ही लाइब्रेरी कईसीं। अॼु असां हिन जो इफ़्तिताह कयो आहे ऐं इंशाअल्लाह ऐं अॻिते बि असां हिन लाइब्रेरी जे लाइ कमु कंदा रहंदासीं ऐं ईअं ई असां जेके अॻिते जेको हिन ॿियनि ॻोठनि में बि वेंदासीं ऐं ॿियनि ॻोठनि में बि पंहिंजी इन कोशिशि खे जारी सारी रखंदासीं। तंज़ीम जो नालो आहे क़ाइदियन सिंध फोरम। तमामु सुठो स्टेप वरितो आहे जेको तमामु इनकलाबी क़दम साबित थींदो ऐं स्पेशली साईं शाह नवाज़ जसकानी साहब जूं तमामु घणियूं एफर्ट्स आहिनि जिन माना इन जी काविशनि सां ही लाइब्रेरी जो बुनियादु विधो वियो आहे। दुबी जहिड़े पुठिते पियल इलाइक़नि में लाइब्रेरी जो क़यामु कंहिं नेमत खां घटि कोन्हे। कैमरामैन मोहम्मद अब्बास जाफ़री सां गॾु शाहिद जाफ़री, जैकब न्यूज़, बोज़दार वॾा।